मैं थोड़ा सा सिंधी में लोगों को एक मैसेज देना चाहता हूँ। सखर बैठो इसलिए ज़रूरी मां जेके सिंध जा माण्हू आहिनि, मुंहिंजे भाइरो ऐं भेनरो, मुंहिंजा बुज़ुर्गो, हिन कोरोना वायरस जे सिलसिले में मां अॼु सखर पहुतो आहियां इन जी जाइज़ो वठण लाइ। मूं जेके आदाद शुमार आहिनि त उहे त हींअर ॿुधाया आहिनि। तव्हां सभिनी खे हिकिड़ो अर्ज़ु, हिकिड़ी इल्तिजा, इन वायरस जो इलाज तव्हां पाण वटि आहे। तव्हां चाहे शहरनि में रहंदा हुजो, तव्हां चाहे ॻोठनि में रहंदा हुजो, तव्हां लाइ तमामु ज़रूरी आहे त जेसि ताईं हिन जो को इलाजु दरियाफ़्त न थिए तेसि ताईं पंहिंजी ज़िंदगी जो रहण सहण थोरो बदिलियो। हींअर जेको अंग्रेज़ी में सोशल डिस्टेंसिंग चवनि था, यानी हिक ॿिए खां परे रहणु, उन ते तव्हां अमल दरामद कयो। इहा कोशिशि कयो, बल्कि इहो तव्हां ते फ़र्ज़ु आहे हाणे त ॿाहिरि निकिरो। मूंखे ख़बर आहे हींअर लाबारनि जो टाइम आहे, हींअर फसलुनि ते कमु थिए पियो, उनजी रोकथाम असां न कई आहे, इन करे जो उहो तव्हां हिकिड़ी खुली फ़ज़ा में कमु कंदा आहियो, हिक ॿिए खां परे रही कमु कंदा आहियो, पर इनखे फॉलो कयो। पंहिंजे घरनि में वञण खां अॻु में चङी तरह पंहिंजा हथ धो, थी सघे त तड़कयो विझी वठो, कपिड़ा मटायो जॾहिं घर वञो, छाकाणि जो तव्हांजा बुज़ुर्ग, तव्हांजा प्यारा जेके घरनि में आहिनि, उन्हनि खे अगरि इहो मर्ज़ु लॻी वियो त उन्हनि खे वधीक तकलीफ़ ईंदी। उन्हनि जी तकलीफ़ खे तव्हां ॾिसो। सो इहा तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट आहे त इन ॻाल्हि ते अमल दरामद कयो। जॾहिं कमकार ते जे लाइ निकिरो, बिला ज़रूरी बेवजह कम ॿाहिरि न निकिरो, कमकार लाइ निकिरो, हिक ॿिए खां परे रहो। ऐं जॾहिं घर वञो त पंहिंजा हथ चङी तरह धो। उहा बि जिते वञो, जेतिरो थी सघे चङी तरह साबुण सां पंहिंजा हथ धो। इन मर्ज़ जो इलाजु मूं वटि ऐं तव्हां वटि, हर हिकु माण्हू वटि आहे। अञा कंहिं डॉक्टर वटि इन जो इलाजु कोन्हे। इंशा अल्लाह ताला इन मुश्किल मरहले मां असां गुज़री वेंदासीं। इंशा अल्लाह ताला सिंध जा माण्हू, पाकिस्तान जा माण्हू मुतहिद थी, ऐं हींअर मुतहिद कीअं थियणो आहे त हिक ॿिए खां परे रहणो आहे। हिकिड़ो 5-6 फुटनि जो फ़ासिलो हिक ॿिए खां रखिणो आहे। ॿाहिरि किथे गुंजान इलाइक़े में वञो जिते माण्हू वधीक हुजनि, 5-6 फुटनि जो फ़ासिलो त हुजे ई हुजे, उते मास्क पायो। मास्क कोशिशि कयूं पिया त असां वधि में वधि अवेलेबल कयूं। हथ धो ऐं पंहिंजे बुज़ुर्गनि जो ख़ासि ख़्यालु रखो। उन्हनि सां मिलणु फ़िलहालु सफ़ा छॾे ॾियो। ऐं जीअं मूं ॿुधायो, घर वञण खां अॻु में पाण खे चङी तरह डिसइंफेक्ट करे, अगरि डिसइंफेक्ट करे सघो न त एतिरो बि करे सघो जो पंहिंजा हथ चङी तरह धोई ऐं पोइ घर वञो ऐं कंहिंजे वेझो न वञो। मूंखे पूरी उमेदु आहे त मुंहिंजे सिंध जा माण्हू, असांजे पाकिस्तान जा माण्हू, हिन जेकी आज़माइश जी घड़ी रब साईं जी तरफ़ां आहे, रब साईं जी मदद सां असां हिन आज़माइश जी घड़ी में कामयाबु थींदासीं ऐं घटि में घटि नुक़सानु खाई अॻिते वधंदासीं। तव्हांजी महिरबानी।